नौशर फिरोज़ मां रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जमाणी। नौशर फिरोज़ भरिया सिटी थाणे जी हद टील शाख पुलिस चौकी ते ड्यूटी ते मौजूद ॿिनि पुलिस एहलकारनि खे अणॼातल हथियारबंदनि जो मथां हमिलो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में जमादार ग़ुलाम हुसैन राजपर ऐं पुलिस एहलकार सईद अहमद सोलंकी शहीद थी विया आहिनि, जॾहिं त हथियारबंद पुलिस एहलकारनि जा सरकारी हथियार पिणु खणी फरार थी विया, जॾहिं त शहीद थियल पुलिस एहलकारनि जा लाश वाक़े वारे हंधि पियल। इतला मिलण ते SSP मीर रोहिल ख़ान खोसो पुलिस अटाला साण करे वाक़े वारे हंधि पहुची लाश इन्वेस्टिगेशन करण खां पोइ लाश अस्पताल ॾांहुं पोस्टमार्टम करण लाइ मोकिले छॾिया आहिनि। मक़ामी माण्हुनि समेत ज़िले जी अवाम तासुर हली रहिया आहिनि। जेकॾहिं पुलिस जा जवान महफ़ूज़ न आहिनि त अवाम शहरी कहिड़ो महफ़ूज़ हूंदो। ज़िले में अहिड़ा सवाल जवाब थियण लॻा पिए पासे मक़ामी माण्हुनि में फायरिंग सबबि भरपासे जे इलाइक़नि में सख़्तु ख़ौफ़ वारी लहर छायल आहे। SSP मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुकमल इन्वेस्टिगेशन करे रहिया आहियूं। पुलिस खे शहीद कंदड़ दहशतगर्दनि जी टोली खे जल्दी मारियो वेंदो, जॾहिं त शहीद थींदड़ पुलिस जवाननि घर भातियुनि खे संदनि फ़ौती जो ॿुधायो वियो त घर भातियुनि में कोहराम मची वियो।